सॼे मुल्क जी टंडो अलायर में भी पेट्रोल जी क़ीमतूं वधी वञण जे करे आवाम जेका सख़्त परेशान है। जेके आम वाइपे जी शयूं वो महांगियूं थी वियूं आहिनि। पेट्रोल ऐं डीज़ल जे वधिजी वञण जे अघनि जे करे बहिराड़ी जा जेके पेट्रोल पंप आहिनि तक़रीबन जेके बंदि थी विया आहिनि। अचो त उन हवाले सां टंडो अलायर जी आवाम खां था पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। यही सिलसिलो जेको हली रहियो आहे इसराइल ऐं ईरान अमेरिका जो, जेको इन सिलसिले में ही जेको पेट्रोल वधी रहियो आहे। तक़रीबन राति 1 बजे 55 रुपया फ़ी पेट्रोल ऐं डीज़ल जेको आहे 55 रुपया चढ़ियो आहे। सो ग़रीब जेके अवाम आहे उहो 500 रुपया दिहाड़ी वारो ऐं 700 रुपया दिहाड़ी करण वारो उहो कीअं पूरी करे सघे थो मोटरसाइकिल जी। सो असांजी गवर्नमेंट खां अपील आहे त इन मामले ते नोटिस वरितो वञे ऐं इन ॻाल्हि ते गौर कयो वञे। ड्राइवर का सेवा किरायो पूरो मिले कोन थो, तेल जी करूं या अटे जी करूं। ज़ुल्म आहे, हर महंगाई कम लाए छॾियाणी 500 लीटर थी गवर्नमेंट चवे भई असां ग़रीब माण्हू किथां था भरूं। किरायो मां पूरो ॾियणी कोन, 50 रुपया 100 रुपये किरायो आहे। छा महंगाई अरूज ते आहे। गवर्नमेंट अंधे लगी भई ख़बर ई कोन्हे गवर्नमेंट खे छा थिए छा न ज़ुल्म थिए पियो। हीअ महंगाई कम लाए छॾिया पिया, पेट्रोल पिया महांगा कनि पिया, मथां जंग आहे, फसल रेट आहिनि कोन, रक्षा मजबूरी में हलायूं पिया, ॿियो ख़ैरु आहे। जहिड़ो हिननि जो पंहिंजो वरी नज़लो वरी पाकिस्तान जे मथां माण्हू हाणे तेल जी करियूं या बचनि जी करियूं। 200 कमाइण वारो त वरी ॻाल्हि दिहाड़ी ॾियूं या धणी खे माना गाॾी तेल भरायूं या बचनि लाइ खणी वञूं, छा करियूं। हर शइ महांगी, तेल महांगी थियण जे करे हर शइ महांगी करे छॾी आहे। हुकूमत छा करे, हुकूमत त ॾिसी पियो हालत अहिड़ी हालत, अहिड़े हिसाब सां त मुल्क बीह रहंदो सॼो सिस्टम सां। इहे ई त पाण खे त घर जा माण्हू था मारीनि न। अमेरिका आहे, ईरान आहे, ठीकु आहे, दुश्मनी आहे, उहो जहिड़ो ॿियो आहे। हीअ हिते जेका पैदागिरी पिया कनि इहा वज़ीर आज़म आहे, फलाणो आहे, हीअ ऐलान करे हू ऐलान करे, मिले त कुझु बि का शइ कोन थी। बसि भई अलाह करे बसि को टाइम अचे त गले में हथु विझिजो, ॿियो त कुझु कोन थींदो। पेट्रोल पंप जो ये जो गिरा है ये हुकूमत की नाकामी है। ये ना हुकूमत को जब भी कोई ऐसे क्रिटिकल मामला आते हैं हुकूमत आवाम के ऊपर बटन डाल देती है। ठीक है, हुकूमत ये पाकिस्तानी हुकूमत चाहती तो पहले ईरान से ले सकती थी पेट्रोल, लेकिन नहीं लिया उसने ईरान से। अब अमेरिका ने अगर हमला किया है उस मामला को लेके, ना इंडिया में ना पेट्रोल महंगा हुआ है ना कोई और कंट्री में महंगा हुआ है, पाकिस्तान में ही महंगा क्यों हो रहा है पेट्रोल। यानी कि जंग तो सिर्फ एक बहाना है, बाकी ये है कि आवाम को सिर्फ एक तंग करना है बस। जो कर्जा चढ़ा हुआ है, जो IMF का जो कर्जा चढ़ा हुआ है वो कहाँ से निकालना है, आवाम के पास से निकालना है। 50 रुपया वधी वियो आहे, हाणे छा करियूं। माण्हू गुज़र सफ़र में मजबूर आहियूं, पर हाणे करिणो पवंदो, मजबूरी आहे। उन्हनि जो पेट ख़ुदा भरे असांखे भला ॾींदो। एजाज़ी आहे सावन सां, उहा सुकलनि सां जेका आहे न सावा बि सड़ी वेंदा सुकलनि सां गॾु। उहो ग़रीब माण्हू असां जेको आहे त टंडो अलायर में ईंदा हुआसीं 250 में 150 में, उहो जेको आहे 350 400 रुपया असां भरे पोइ अचूं था हिते। मज़ूरी आहे असांजी, जेको आहे सभु कुझु महांगाई त कोन, मज़ूरी साॻियूं आहे ऐं पंहिंजो रेट रोज़ानी जेको आहे वधंदा ॾींदा वञनि था, छा करियूं उन्हनि में। गरीब आदमी मर जाएगा कैसे करेगा, उसका तो जीना हराम हो गया बेचारे का। उसकी कमर टूट गई, वो तगारी उठाने वाला क्या लेगा, खाएगा या पेट्रोल डलवाएगा या दूसरी चीज़ें लेगा। महंगाई का ये निज़ाम थोड़ा कम करो, लोगों पे मेहरबानियाँ करो। रमज़ान का महीना है, मुबारक महीना है। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहन शाह, मेरान TV टंडो अलायर।